बुख विधाऊं बुगरिए जोगी कंदा जुञ तलब न रखन ताम जी ओत्यो पियन उञ लाहूतियन लतीफ चए मन मारे क्याऊं मुञ सामी झागे सुञ वञी वसूं वेझा थिया दोस्तों अज मोरे लग होत खान बहराणी जे गोठ वेठा आहियूं। हिते वाण वटण जो कम थे थो। वाण पीश मां ठहे थो। पीश तव्हांजे अॻियां आहे। चाचा तव्हांजो नालो छा? मुंहिंजो नालो कलंदर बख्श बहराणी। कलंदर बख्श बहराणी। अदी तव्हांजो नालो छा? बानू बहराणी असांखे ॿुधाईंदा आहे हीअ घरेलू सनत। हिते 5-8 ॻोठ आहिनि बहराणियुनि जा ऐं ॿियूं मुख़्तलिफ़ जेके क़बीला आहिनि उहे ही वाण जो कमु कनि था। ही वाण वटण जी सनत जेका आहे हिते घरेलू औरतूं जेके आहिनि ही अदी बानू ऐं हिन जा ॿारड़ा ही सभु ॿुढड़ियूं इहे कमु कंदा। हिते घर घर में वाण वटण जो कमु थिए थो। पोइ सोचियोसीं त इहा सनत तव्हांखे ॾेखारिजे, इहा किरत ॾेखारिजे त असांजा जेके सिंधी आहिनि उहे केॾा वॾा कारीगर आहिनि। असांजी औरत केॾी सुघड़ आहे। साईं ही पीश किथां आहे? साईं ही जाबुलू इलाइक़े में अचे थी, ख़ासि काछे में या पाणी जा जेके तलाउ आहिनि जबल में जाबुलू में उते थी। उनजो गोदाम आहे टुंडो रहीम काछे जे इलाइक़े में हिकिड़ो शहर आहे नंढड़ो। उठनि ज़रिए अचे थी ओॾा। उतां खां उठनि ज़रिए हिते अचे। अॻे ईंदी हाणे जदीद दौर जा ट्रांसपोर्ट अची विया। हाणे वरी कराची में वञी गोदाम थिए थो। अच्छा ही तव्हां कराची में हींअर करे ॻोठ में हिकिड़ो गोदाम आहे या ॿ टे गोदाम? अच्छा ही केतिरे में तव्हांखे मण जे हिसाब सां मणनि जे मथां ही केतिरे में मिले थो? 1700 खां 2500 ताईं मण मिले। 2025 1700 खां 2025। अच्छा ही जेको पीश आहे, अच्छा हिकिड़ो त पीश मां ठहे थो वाण, ॿियो वरी सचे सर जे काने मां। सचे सर जो जेको ढिढो थींदो आहे संग कढंदो आहे, संग निकिरण खां अॻे उन काने जो ढिढो कटी वठिबो आहे। ठीकु आहे। पोइ उनजो जेको अंदरि जेको हुन में ॿिज आहे उहो कढी बाक़ी हुनखे सुकाइबो आहे। सुकाए उनखे वरी मुंझ चइबो आहे। मुंझ। अच्छा। हा, जंहिंजो अछो ख़ासि जेको अछो वाण शहरनि में बाज़ार में मिले थो ऐं सनड़ो थींदो आहे ऐं क़ीमती आहे। उहो मज़बूत बि हिन खां पीस खां वधीक आहे। अच्छा वाण जा साईं 2 क़िस्म आहिनि। हा, हिकिड़ो थींदो आहे पीस जो, ॿियो थींदो आहे मुंझ जो। जेके मुंझ असां चऊं था उहो सचे सर जो आहे, तीले मां ठहे थो। जेॾीमहिल सर निसरण में ईंदो आहे त उनखे जेको आहे उनजो ढिढो कढी उनखे ऐं ढिढे में उनजा जेके पन थींदा आहिनि उहे सुकाइबा आहिनि। सुकाए पोइ उनखे चइबो आहे मुंझ। उहो मुंझ आहे सचे सर वारे काने वारो ढिढो आहे मुंझ ऐं हिनखे वाण चइबो आहे। हा, हिनखे वाण। हू मुंझ जो वाण आहे, ही पीस जो वाण। असल में मुंहिंजे सम्झ में जेको कुटजे पियो। हा हा, असुल जेका कुट जो मतिलबु मुंझ आहे। कुटण जेको आहे हिनखे मुंझ करणु। कुट इहे चइबो आहे कुटे हिनखे मुंझ करे छॾियो। इहो जेको कुटण जो अमल हाणे काने जे जेको सर खे कुटजे उनखे बि मुंझ चइबो आहे ऐं हिन पीश जे सर खे बि जेको कुटण वारो अमल आहे उनखे मुंझ चवंदा आहिनि। बुख विधाऊं बुगरिए जोगी कंदा जुञ तलब न रखन ताम जी ओत्यो पियन उञ लाहूतियन लतीफ चए मन मारे क्याऊं मुञ सामी झागे सुञ वञी वसूं वेझा थिया। हाणे हिन में लतीफ सरकार चवे थो त मन मारे क्याऊं मुञ। हाणे इहो जेको मुञ जो कुटण जो अमल आहे इनखे हू लतीफ सरकार चवे थो त हाणे इहो हिते किथे कुटंदे हिन पीश खे या सर जे काने खे कुटंदे किथे ॾिठो आहे उहो ई साॻियूं अमल चवे थो त जोगी जेके आहिनि उहे पंहिंजे मन खे मारण जो अमल जेको आहे इनखे इहे कुटण वारे अमल सां तशबीह ॾे थो। इतां ई इहा तशबीह खणी
चवे थो त मन मारे क्याऊं मुंज त इहो ई मुंज आहे जेको कुटण वारो अमल सत शइ खे कुटण खां पोइ हू नरम थी वञे उनखे चइबो आहे मुंज उनखे चइबो आहे मुंज वाह कुटण खां पोइ हू थी वेंदो अच्छा ही हिनखे पहिरियां कुटंदा आहियो हा पहिरियों ही ओटो गोदाम में अची वई ठीक है उतां पोइ असांजे ॻोठ जो औरतूं ख़रीद करे खणी ईंदियूं आहिनि अच्छा ही अदी तव्हां ख़रीद करे ईंदा आहियो अच्छा हिनखे पोइ अची कुटंदा आहियो हिनखे वरी अलॻि कबो आहे हिनखे टोड़ींदा हा अलॻि अलॻि हिनखे पोइ अलॻि अलॻि तंदो तंदो हिकिड़ो हिकिड़ो अच्छा ईअं टोड़ींदा आहियो टोड़े हिन खां पोइ वरी ही अदड़े ने हिते कुटियो अच्छा ही कुटियो हिन सां हिनखे छा चवंदा आहियो मुंगरी हिनखे मुंगरी चवंदा हीअ मुंगरी आहे ही सभु मुंगरियूं आहिनि ही जेको पत्थर कुटियो पई हीअ छा आहे हीअ सिर आहे हीअ मुंगरी आहे जंहिंसां इहो पीस कुटबो आहे हाणे हिन कुटण खां पोइ वरी हाणे कयो हिन खां पोइ वरी छा कंदा आहियो पुसायो पे पुसाए पोइ वरी वटण जो अमल हूंदो हाणे हिकिड़ो त बि तव्हां पहिरियां हिन फ्रेम ते हीअ जेको फ्रेम आहे हीअ छा आहे हीअ गिरणी आहे हिन ते ही वटण जो कमु अचे थो दोस्तो हीअ गिरणी आहे हीअ काठ जो फ्रेम आहे जंहिंसां ही जेको वाण इहो वटबो आहे इनखे ही जेको अधी आहे हीअ वटियो पिए हिन खां पोइ अधी कहिड़ो आयो हिन खां पोइ गिरणीअ खां पोइ हिन गिरणीअ ते पचंदो आहे हिन खां पोइ ही छा आहे हीअ फिरणी आहे अच्छा पहिरियों अमल हिन ते कचो हिन ते थींदो पको वरी हिन ते थींदो ठीकु पोइ हिन ते बि कुझु तव्हां कयो पिए हीअ छा आहे हीअ बि फिरणी आहे हीअ पोइ वरी हिन खां पोइ आई हिन खां पोइ हीअ फिरणी आहे हीअ अमल आहे हीअ हिन ते बि इहो पको थींदो आहे हिन खां पोइ वरी तव्हां हीअ जेको हिन जो फीथे ते हलायो पिए साइकिल अच्छा हीअ जेको आहे जल्दी वारो अमल जेको आहे हिन ते अच्छा हीअ हिन मज़ा हिन गिरणीअ वारो अमल करियो था या हिन फिरणीअ वारो ही हाणे सॼो अमल हिन ते ही बि न हले थो हाणे ही बि नथो हले अच्छा ठीकु हिन खां पोइ वरी तव्हां कुझु हिन ते ही जेको लसो कयो हीअ वण ते ख़ासि करे लसो कयो वेंदो आहे अच्छा इन लसे करण खां पोइ वेड़बो आहे हा ही पोइ केतिरे में वञे तव्हांजो ही जेको वेड़ो हिकिड़ो बस इहो आहे माना राज रश्मि पोइ किथे 120 आहे किथे 130 आहे किथे 150 अच्छा ही घणनि ॾींहंनि में हिकिड़ी अदड़ी जेकॾहिं ठाहे त ही केतिरी ठाहे वेंदा आहियूं ॿ बि ठाहे वेंदा आहियूं टे बि ठाहे वेंदा आहियूं हिकिड़े ॾींहं में 2 या 3 ऐं तक़रीबन मुंहिंजे ख्याल में 300-350 जो ही 2-3 वञनि था दोस्तो ही वाण तयार है हाणे हिन वाण खां पोइ हीअ खट में वेंदो कुर्सियूं बि हिन मां कुर्सियूं बि खट बि वाणिबी अच्छा हिन मज़ा हिन पीश मज़ा तॾा बि वाणंदा उहो तॾो कीअं वाणींदा तॾो जेको आहे तॾे खे वाणण चवंदा आहियो या उणण चवंदा तॾो उणबो वाण वाणबो आहे तॾो उणबो आहे तॾे वारो पीस कुटबी न आहे कुटबी अलॻि करे हिन में अलॻि करे पोइ बस हिनखे पुसाए नरम थींदो पोइ उणण में ॼणो आहे पोइ नरम लॻंदी आहे दोस्तो इहा अथव असांजी सिंध जी सुघड़ औरत इहो अथव असांजो सोणो लतीफ़ इहा आहे असांजी सोहणी सिंध तव्हांजी वॾी महिरबानी चाचा तव्हांजी वॾी महिरबानी अदी तव्हांजी वॾी महिरबानी बुख विधाऊं बुगरी जोगी कंदा जुञ तलब न रखनि ताम जी ओतियो पियन उञ लाहू तियन लतीफ़ चए मन मारे क्याऊं मुञ सामी झागे सुञ वञी वसूं वेझा थिया